अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वला आलिही व अज़वाजिही व अस्हाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन। सुभान अल्लाह, सुभान। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वडा वण वणकार जुत वाटन ते वारी आडा लक लतीफ़ थे ॿिया बरस जन भारी मंज़ल जी मारी ठुका दर के तिरसा वॾा वण वणकार जतना गस जन नीला अदियूं अब्दुल लतीफ़ थे उत कया है कलिन हीला जित कुड़ मन कबीला
उत रहबर रस जराह में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वडा वण वण कर दो जित पानी खयम न पा जबल जल जायो करे तिख दिखारे ता लगन लुकू लतीफ चे माजूर न मथा उत हो त ओडोआ जित हो जस है कनी हमदई सलात खां बाद काबिल ताज़ीम बिरादरम साईं मौलवी मोहम्मद खान सुमरो नईमी दामत बरकात मुलालिया लायके एहतराम बिरादरम साईं मौलवी गुलाम मोहम्मद जत नईमी मद्दज़िल्लहुल आली स्टेज ते वेठल जी वकार मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह मुखां में असांजे ॿिनि ख़तीबनि तमाम सुहिणा बयान ॿुधाया ऐं इहो बि ॿुधायूं अॼोको ही जलसो अॼोको ही प्रोग्राम मरहूमो मग़फूर चाचा हाजी कादर बख्श खोसो रहमतुल्लाह अलैह जी याद में बारहे जे सिलसिले में संदस पुटन अजीजन इकारबन जे तावन सां मुनक़िद कयो आहे। दुआ था कयूं रब करीम शाल असांजे हिननि दोस्तनि जो ही प्रोग्राम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए आमीन। ऐं इन्ही जो सवाब चाचा हाजी कादर बख्श मरहूम रहमतुल्लाह अलैह जे रूह के नसीब फरमाए। दोस्तों तकरीर खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ही जेको सिलसिलो ईसाल सवाब जो आहे ख़ैर ख़ैरात जो आहे इहो तरीक़ो सिर्फ़ असां मदीने जे साईं जी उम्मत खे नसीब आहे। अॻियूं जेके उम्मतूं गुज़री वयूं उन्हनि में इहो हो त जेको माण्हू जीअरो आहे हयातीअ में जेके उन नमाज़ूं पढ़ियूं ख़ैरातूं कयईं नेक अमल कयईं उहे सरंदा। पर असां तव्हांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातो ॾींहुं असांजे लाइ दुआऊं रातो ॾींहुं असांजे लाइ रोअण अल्लाह जी बारगाह में दुआ करण मुंहिंजा मौला मुंहिंजी गुनाहगार उम्मत ते रहम फरमा। अल्लाह से पंहिंजे हबीब करीम खे दिलासा ॾिना त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत जे लाइ असां अहिड़ियूं इबादतूं अहिड़ा वज़ीफ़ा अहिड़ियूं रातियूं महीना रोज़ा ख़ल्क़े छॾिया जेकॾहिं तुंहिंजी उम्मत थोरी बि महिनत कंदी मां उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। पर मुंहिंजे सुहिणे महबूब खे इहो फ़िक्र रहियो त इन्हनि जे बावजूद बि अगरि मुंहिंजो को उम्मती गाफ़िल थी वियो मेहनत न कई गुज़ारे वियो पोइ छा थींदो। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब पोइ बि तूं फ़िक्र न कर वल्लज़ीन जाऊ
मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। मुंहिंजा हबीब उहो तुंहिंजो उम्मती गुज़ारे वियो, पर पोयां त हूंदा न, पोयां हुनजा बच्चा, पोयां हुनजा अज़ीज़ इकारब हुनजे लाइ दुआऊं कंदा, ख़ैरातूं कंदा, अहिड़ा प्रोग्राम कंदा, क़ुरान पढ़ंदा ऐं दुआऊं घुरंदा। मां रब उन्हनि जी दुआउनि जे सदके क़ब्र में बि उनखे बख़्श करे। सुभान अल्लाह, सुभान। इहो सिलसिलो असां तव्हांजे मथां महिरबानी थी अॻियुनि उम्मतुनि में न। अल्हम्दुलिल्लाह त असांजे दोस्तनि पंहिंजे वालिद साहब जी यादि में ही प्रोग्राम रखियो आहे। हाणे मौक़ो आहे ईसा अलैहिस्सलाम जो, या त वरी मौज़ू बयान कजे मौत जो, पर इहे मौज़ू बि मशहूर आहिनि। थोरो घणो जितां मौक़ो मिलियो अर्ज़ रखनि, पर ही जेके ॾींहं आहिनि उहे हज जे सीज़न जा, हज जो सीज़न हले पियो। मूं मुनासिब समझो त अॼु अव्हांखे काबतुल्लाह शरीफ़ जी तारीख़ ॿुधायां। सुभान अल्लाह। त काबो शरीफ़ दुनिया में कॾहिं आयो, केतिरा क़िबला आहिनि, पर ख़ुसूसन जेको असांखे रब क़िबलो ॾिनो आहे उन जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि केॾो मुक़ाम ऐं उहो दुनिया में कीअं आयो, इन सिलसिले में ॿ टे ॻाल्हियूं कंदासीं। अल्लाह साईं अव्हां सां गॾु मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। सोने मदीने वारे साईं जो फरमाने आलीशान आहे, ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं, जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात जो मौक़ो हुजे या सुभान अल्लाह जो, त दिल खोले सुभान अल्लाह ऐं सलात पढ़ंदा कयो। छो त हीअं पाण कॾहिं कॾहिं था कयूं, बाक़ी त कमनि खां वांदा ई कोन। हर को पंहिंजी गरपूरी पंहिंजे फिक्रात में आहे, पर जॾहिं अहिड़ो मौक़ो मिले थो गॾिजी वियूं था त कम से कम हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवण ते बि 70 नेकियूं मिलनि, 70 गुना माफ़, 70 दर्जात बुलंद। ऐं हिकिड़ी सलात पढ़ त अल्लाह जूं 20 रहमतूं वसी चुको, 20 गुना माफ़, 20 दर्जात बुलंद। केॾो फ़ाइदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। ऐं पोइ जेकॾहिं सुभान अल्लाह सलात बि न, असीं वेंदा आहियूं न बलोचिस्तान इलाइक़ो जबल, उते जबल जा माण्हू सुभान अल्लाह घटि चवंदा आहिनि, हला भला घणी चवंदा आहिनि। का ॻाल्हि सुठी लॻंदी आहे न, जबल जे माण्हू खे हला भला, पोइ जेकॾहिं हो न त पोइ हला भला ते कमु हलाइनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्न अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। अल्लाह से फरमाए तो बेशक पहिरियों घर जेको अॼो वियो जोड़ियो वियो माण्हुनि जे लाइ, उहो मुंहिंजो घर आहे। सो बैतुल्लाह शरीफ आहे जेको मक्के पाक जे शहर में आबाद वाक़िआ। मुबारक व हुदल लिल आलमीन, जेको ॿिन्ही जहाननि जे लाइ बरकत भी आहे ऐं हिदायत भी आहे। दोस्तों, आसमान सोनहा
जमीन बि न हुई, सिर्फ पानी पानी हुयो। हर तरफ पानी जी बादशाही हुई, समूद हुयो ऐं खुद अल्लाह साईं जो अर्श अज़ीम भी पानी जे मथे रखियल हुयो। जी अल्लाह कुरान में फरमायो, अल्लाह से फरमाए तो वकान अर्शुहु अलल मा। ये उन वक्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजो अर्श अज़ीम भी पानी जे मथां हुयो। हर तरफ पानी पानी हुयो, समूड जी बादशाही हुई ऐं अवां जे मालूमात में इजाफो कंदो हला तो समूड जो पानी अग में मिठो, अग में पानी मिठो, पर कराची वारनि खे पानी जी खोटी कान हुई। इतां ई लेनू छिकाए अचूं आग, अग में मिठो। खारो कीअं जो तकब्बुर कयई, फखर कयई, वॾाई कयई ते जेकॾहिं आऊं न हुजां हा त ख़ुदा जी मखलूक उन मरी वञे हा। वॾाई कई त ख़ुदा जी मखलूक पानी किथां पी। अल्लाह साईं खे उन जी वॾाई कान वणी। रब करीम फरमायो, समूड मां तोखे खारो करे तो छॾियां, अॼु खां पोइ मुंहिंजा पखी तुंहिंजो पानी कोन पीअंदा, मां तुंहिंजी पंहिंजी मखलूक जे लाइ ॿियो इंतज़ाम थो कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ समूड खारो थी तकब्बुर जे करे। प्यारा मुसलमान भाइरो, त हर तरफ समूद जी बादशाही, हर तरफ पानी पानी हुयो। खुदा जो अर्श अज़ीम भी पानी जे मथां रखियल हुयो। पोइ अल्लाह पाक इरादो कयो त मां पंहिंजो घर जोड़ियां, आसमान ज़मीन खलकियां, पोइ मां इंसाननि जो सिलसिलो दुनिया में आबाद कयां, पंहिंजी मखलूक खे पैदा कयां। मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पानी जे चौथे हिस्से खे फरमायो, तू ज़मीन में तब्दील थी वञ। हाणे जेका भी दुनिया आबाद आहे उहा सिर्फ चौथे हिस्से ते, टिन हिस्सनि ते अॼु भी पानी आहे। टे हिस्सा पानी जी बादशाही आहे, हिकड़े हिस्से ते दुनिया आबाद आहे। ओ मुंहिंजा प्यारा, जॾहिं चौथो हिस्सो ज़मीन जो ठही तैयार थियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे मलाइकनि खे हुकुम फरमायो त हाणे ज़मीन जे पूरे विच ते मुंहिंजो घर ठाहे। हाणे जिते हिन वक्त काबो शरीफ आहे, मक्के पाक में काबो शरीफ जी जाइ ते आहे, इहो बिल्कुल सेंटर ऐं विच आहे ज़मीन जो। हेॾां होॾां हेॾां होॾां जेकॾहिं पैमाश कजे त हिक जेतिरी ज़मीन पई। विच ते ख़ुदा जो घर काबतुल्लाह शरीफ आहे। मुंहिंजा भी दोस्तो, अल्लाह पाक आसमाननि खे जोड़े पंहिंजो अर्श मथे खणाए वियो ऐं मलाइकनि खे हुकुम फरमाई त विच ज़मीन ते मुंहिंजो घर जोड़ियो। पोइ जेको मलाइकनि ख़ुदा जो घर अॼो, उहो सॼो शीशे जो ठहियल, वो सॼो शीशे में कांच जो ठहियल। ऐं हिन वक़्तु इलाही पंहिंजूं अहिड़ियूं इमारतूं आहिनि, आफिसूं आहिनि जेके शीशे जूं ठहियल हूंदियूं आहिनि, या ॿियो न त घणे क़दुरु शीशे जो कमु थियल हूंदो आहे। पर अॼु भी हिंदुस्तान में अहमदाबाद में कांच वाली मस्जिद मशहूर आहे। उन जी छत, उन जूं भितियूं सभु कांच जूं। अहमदाबाद शहर जिते हज़रत साईं कुतुब आलम तो रहे, कुतुब आलम जे पासे में उहा कांच वाली मस्जिद आहे। मुंहिंजा भी दोस्तो, अल्लाह जे मलाइकनि शीशे जो ख़ुदा जो घर ठाहियो। पोइ रब करीम फरमायो, जेसिताईं
इंसान पैदा कयां आदम अलैहिस्सलाम खे आया तेस ताईं मुझे घर जो अवां तवाफ कयो पो काबतुल्लाह शरीफ जो मलाइक तवाफ कंदा रहा सिलसिलो जारी रहो अल्लाह ताला दी ज़ात हिकड़ो भेरो पंहिंजे मलाइकन खां पुछो मलाइको मुझो इरादो आ वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा मां चाहियां थो त मां ज़मीन ते पंहिंजो खलीफ़ो पैदा कयां ऐं उन जी औलाद खे पैदा कयां अवां छा था चओ रब कंहिंखां सलाह वरिती मलाइका हालांकि सवाल तो पैदा थे तो अल्लाह साईं के मलाइकन खां सवाल करण जी कहिड़ी ज़रूरत रब अहकमुल हाकिमीन मुख्तार कुल्ला जीअं वणे तीअं करे रब इहो मशवरो मलाइकन खां छाजे लाइ वरितो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन जे लाइ त असां तव्हां जे लाइ बि मशवरो करण अल्लाह जी सुन्नत बणजी वई असां जे लाइ जीअं मदीने जा साईं जॾहिं बि जंग लॻंदी ऐं अहिड़ो मुश्किल वक़्तु ईंदो हालांकि साईं खे त ख़बर हूंदी पर पोइ बि हज़रत सलमान फारसी खां मशवरो छो त वॾी उमिरि जो 250 साल उमिरि पोइ तजुर्बे जे लाइ त मक़सद असां जे लाइ सबक़ आहे त जॾहिं ॻोठ में या अल्लाह पनाह करे अहिड़ो मसलो अची वञे या इलेक्शन जो ज़मानो अची वञे या को बि अहिड़ो हादसो पेश अचे त हुकुम आहे त पंहिंजे वॾनि सां मशवरो वॾनि खां पुछो त हाणे छा थींदो कीअं कयूं या हाणे इलेक्शन गुज़री भला वॾड़ा वेठा त हाणे भला वोट कंहिंखां फ़ाइदो आहे इहो मशवरो करण अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तो कदे को अहम कम हुजे तो पंहिंजे वॾनि सां मशवरो कंदो तो उन मशवरे में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात फरमायो मलाइको दियो खबर अवां छा था चओ मलाइक गॾिजी चवण लगा कालू अतजअलु फीहा मन युफ़सिदु फीहा व यस्फिकु दिमा ऐं असांजा पाक रब इन्हनि खे पैदा न कर ये झेड़ा कंदा फसाद कंदा गुनाह कंदा जुल्म कंदा खून वहाईंदा इन्हनि खे पैदा न कर वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक तुंहिंजी इबादत जे लाइ तुंहिंजी हम्द जे लाइ तुंहिंजी तस्बीह तारीफ़ जे लाइ असीं मलाइक ई खोड़ पर अल्लाह से फरमायो इन्नी अअलमु मा ला तालमून ऐ मलाइको जेको कुछ मां थो ॼाणा अवां कोन था ॼाणा अवां जी नज़र गुनाहगारन ते आहे अवां जी नज़र मुजरिमन ज़ालिमन जे मथां आहे गुनाहगारन जे मथां आहे पर मां रब जी नज़र उन्हनि बानन ते आहे जो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा इन्हनि इंसाननि में अहिड़ा मर्द हूंदा अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके रातिनि जूं रातूं ओजागा करे मां रब करीम जे इबादत में घारे छॾींदा मिठाई साहब तो फरमाए इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी जात के बियन बाटन ते के जागन सारी रात तो पिर फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद सिंह
तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन तंजूं से कल्ब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक ला इहो राग रगन पोइ सुता मरसुअन निंड इबादत जन जी सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे वरी हिते सवाल थो थिए मलाइकनि चयो त हिन इंसान खे रब पैदा न कर ये गुनाह कंदा जुर्म कंदा ज़ुल्म कंदा रत वाईंदा आऊं तव्हां खां पुछां थो असीं अञा पैदा ई कोन थिया अञा आया ई कोन मलाइकनि अॻु में असां सां इहा ॻाल्हि थोपी ते अहिड़ा हूंदा हीअं हूंदा हीअं हूंदा इन जो जवाब इहो आहे रब करीम पंहिंजे मखलूक जूं तक़दीरूं सभु कुझु ठाहे लोहे महफूज़ में दर्ज करे छॾियो उन टाइम में मलाइकनि उन लोहे महफूज़ में ॾिठो त हीअ मखलूक ख़ुदा पैदा कंदो जिन में के गुनाह कंदा के मुजरिम भी हूंदा त के ख़ुदा जा औलिया वली कामिल नेक सालिह अहिड़ा बाना भी पैदा थींदा सिंह अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मशहूर किताब जे अंदर शरह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू गुज़ारे इहो बि सादो पर आशिक़ रसूल लिख में अल्लाह जी इबादत कंदो माण्हू न लेखे कुझु कोन हो पोइ जॾहिं गुज़ारे वियो असां उनखे दफ़न कयोसीं त पाण वटि बि हिकु ॿ माण्हू पहिरीं क़बर में लहंदा ठाहींदा कम खे पोइ वरी हिकिड़ो बीहंदो आहे आख़िर में आख़िरी सिल्फ रखी पोइ निकिरंदो आहे त हिकिड़ो माण्हू जेको अंदर क़बर में हुयो सभु क़बर वारो कमु पियो ठाहे उन माण्हू जो अॻे खीसे में हीरो पियो ख़बर कान पई मथे जॾहिं निकिरी आयो उन खां पोइ घोड़ा घोड़ा कीअं अदा मुंहिंजो हीरो किरी वियो क़ीमती हीरो मां ग़रीब मिस्कीन आहियां ऐं क़बर ते कुझु मिटी बची वई उन टाइम घोड़ा घोड़ा कई दुआ कयो रब असांखे बि क़बर जे लाइ तयारी करण जी तौफ़ीक़ ॾे ख़ुदा करे असांजे लाइ रब क़बर खे जन्नत जो बाग़ बनाए सभिनी जे लाइ बनाए क़बर खे न विसारियो क़बर ॾुखी न आहे क़बर मोमिन जे लाइ जन्नत जो बाग़ आहे मौत ॾुखियो न आहे मौत मोमिन जो महराज आहे पर सिर्फ़ उन जे लाइ तयारी कजे मौत जे लाइ क़बर जे लाइ तयारी कजे क़बर खे विसार न खिलायो थे जन से खिलायो थे जन से रुआरे हलिया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया खिलायो थे जन से खिलायो थे जन से रुआरे हलिया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया रज़ा साण रब जे थिया से रवाना रज़ा साण रब जे थिया से रवाना परे प्यार वारन अजा आसताना परे प्यार वारन अजा आसताना सुती सूरवारी प्यारे हलिया
मोर मानू अज विसारे हलिया खिलायो उठ जंग से खिलायो उठ जंग से रुआरे हलिया मिठा मोर मानू अज विसारे मिठा मोर अज विसारे हलिया मोहम्मद खान मंज़िल उन्हन पंहिंजी माणी मोहम्मद खान मंज़िल उन्हन पंहिंजी माणी ॿुधाया चरोई ॿुधाया चरोई उन्हनि जी कहाणी ॿुधाया चरोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जॾियड़ा हयातीअ जॾियड़ा उहे गुज़ारे हलिया विया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया विया खिलायो खिलायो जैसे रुवारे हलिया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया खिलायो जल से खिलायो जल से अज रुवारे हलिया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया केतरा जवान सुमी केतरा प्यारा वारा कब्रुनि जे हवाले थी विया असां कुले खंदी थींदे कफन पाराईंदे कब्रूं खोटींदे दफन कंदे जनाज़ा पढ़ंदे पोइ बि सबक कोन सिखियोसीं पोइ बि मुंहिंजा प्यारा आख़िरत यादि न आहे कब्र यादि न आहे मौत यादि न आहे ओ मुंहिंजा प्यारा भाउ कब्र खे यादि कर मौत खे यादि कर मौत मोमिन जो मेराज आहे अल्लाह ई अल्लाह जे रसूल सां मुलाक़ात जो पैगाम पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह रहमतुल्लाह अलैह उन मौत जो त इंतजार कयो त मदीने जा मीर मां ॿुधो आहे त मरण खां पोइ कब्र में अवां जो दीदार थी पोइ दुआ घुरियाई है दर्द मदाहूं कयमो दोस्त दर्द आस पास जे जियरे जान बना मिली अच जाए कब्र दे आस पास है जित हलंदो खुल हशर जो मुश्किल सने मैदान में उत कर लहज मुझी करीबा अच जाए हशर दे आस पास सुभान अल्लाह ज़ईफ़ हिन न लसदी कज ज़मानत मुश्किल सने मीज़ान में पुल उकारे पार कजा अच जा कौसर दे आस पास सुभान अल्लाह मौत बरहता मौत ईंदो मरण कब्र में अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मशहूर किताब शरह सुदूर में लिखियो आहे तो उन माण्हू जो हीरो किरी वियो ॻाल्हि यादि आहे हीरो किरी वियो उन गोड़ा गोड़ा कई वठ वठण कई अदा मां ग़रीब माण्हू आहियां मुंहिंजो हीरो किरी पियो आहे हाणे छा थींदो उलमा इकरामन फरमायो त अञा क़ब्र ताज़ी आहे पाण बीठा आहियूं अञा मलाइक भी कोन आया हूंदा त भला थोड़ी मिट्टी हटायो भला हिकड़ी सिल्फ हटायो त ही वेचारो पंहिंजो हीरो कढी वठे पोइ थोड़ी मिट्टी हटाई वई ऐं हिकड़ी सिल्फ जीअं जो हटायो
जो न्यार इन त सुभान अल्लाह जेके असां पूरियो आ असां समझो मरी वियो आ सो त कब्र में बीठो आ खुदा जी नमाज पियो करे एड़ा भी खुदा जा बाना जिन जिंदगी में तो खुदा जी इबादत कई मुए खां पोइ कब्र में भी खुदा जी इबादत कंदा मिठाई साहब इन्हनि जे लाइ फरमायो सारी रात सुभान खे अदा जागी जन याद कयो उन्नती अब्दुल लतीफ चे अज मिट्टी लथो आमान हाणे किरोड़ी प्या न सलाम अचो आतन तिल जे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों इन्ना अव्वल बैतुन वुदिअ लिन्नास जो बयान पियो हले अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकन के फरमायो मलाइको इन्नी अअलमु मा ला तअलमून जेको आऊं थो ॼाणा सो अवां कोन था ॼाणो अवां जी नज़र गुनहगारन ते आ मां रब जी नज़र नेकोकारन ते आहे। अल्लाह से पंहिंजे खलीफे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो ऐं बिहिश्त में रखियो इलाही अरसो सैयदना आदम अलैहिस्सलाम बिहिश्त में रहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत आदम अलैहिस्सलाम बिहिश्त में रहियो वॾो अरसो रहियो उन खां बाद रब इरादो कयो त मां आदम अलैहिस्सलाम खे ज़मीन ते मोकिले हज़रत आदम जी औलाद खे पैदा कयो पोइ अल्लाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ज़मीन ते मोकिले। याद रखो तारीख़ी ॻाल्हि आहे तो जेके भी नबी आया रसूल आया वो सब अरब जी सरजमीन पे आया अरब जी जमीन पे आया सिर्फ हिक आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो पहिरियों नबी अबुल बशर असां जो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम जमीन ते आयो उहा जमीन कहिड़ी हुई सिंध जी सरजमीन सब नबी अरब जी सरजमीन ते आया आदम अलैहिस्सलाम सिंध जी सरजमीन ते आया सिंध जी उहा कहिड़ी ज़मीन हुई ऋण कच्छ वारी ऋण कच्छ में असांजा अञा ते माइट वेठा आहिनि खोड़ साईं मौलवी गुलाम जा तलाईंदा मौलवी साहब जा बि उते आहिनि कच्छ में उते असांजा जुत इलाही कच्छ में ऐं पंहिंजे वटि कच्छी बि इलाही आहिनि कोकराबाग भरियो पियो आहे खारा दरे जो सभु कच्छी उतां जा उन कच्छ में हिकिड़ो बुज़ुर्ग थो रहे जीलानी सैयदा गौस पाक जी औलाद मंझां हज़रत मियां हाजी पीर रहमतुल्लाह दस्तगीर जी औलाद मां इतना इंडिया में जेके भी सैयद आया जीलानी शाह बंदर वारा घोड़े वारा पीर शींह वारा पीर जेके उतां घोड़ा ऐं शींह काठ जा ठाहे उन ते वेठा तो उन हलण शुरू
उहे शींहनि जा घोड़ा पंहिंजो शींहं ऐं घोड़ा काठ जा अञा ताईं साईं जे दरबार ते बीठी ये सैयद सादात उतां हिंदुस्तान मां कच्छ मां आया ये सब मियां हाजी पीर रहमतुल्लाह जी औलाद मां ऐं हे जेके बि कच्छी बिरादरी रहे थी असांजा बि खोड़ माइट मियां हाजी पीर रहमतुल्लाह अलैह जा मुरीद। दोस्तों उन रण कच्छ जी सरजमीन ते अञा बि आदम जी बनी मशहूर आहे जिते साईं आयो। मुजादी दोस्तों तव्हां चवंदा रण कच्छ हिंदुस्तान में आ, मौली साहब सिंध जी ज़मीन ते वेठो आ, इहो कीअं? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों असल में हिंद ऐं सिंध अॼु जेके बि ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां पियो शायदि कोई अवां जे लाइ तारीख़ अवां अॻ में शायदि न ॿुधी तारीख़। हिकु आहे हिंद ॿियो आहे सिंध। हिंद वॾे भाग जो नालो आहे, सिंध नंढे भाग जो नालो आहे। हिंद ऐं सिंध ये ॿई हज़रत नूह अलैहिस्सलाम जा हिंद ऐं सिंध हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोटा। असांजी सिंधी ॿोली जेका आहे इहा 4,500 साल पुरानी ये ॿोली हिंद ऐं सिंध जी हुई। उन्हनि जी ॿोली हुई नूह अलैहिस्सलाम जे पोटनि। तव्हां मकली ते विया जंहिंजे नाले सां मकली आहे या माई मकली इन जी क़बर अगर कहीं ॾिठी आहे त हथ मथे खणो उते लिखियल आहे माई जो सन लिखियल आहे वफ़ात जो 4,500 इहा माई साहब उन दौर जी आहे सिंध वारनि वो सिंध जो को नूह अलैहिस्सलाम जो फोटो इन दौर जी माई आहे। इहा माई हितां निकरंदी हुई सुबुह जो लस्सी धोरो मक्खण कॾहिं माखी सिंध जी सौगात खणी वञी मके पाक में खपाईंदी ऐं तवाफ करे वरी शाम सुभान अल्लाह। इहा माई मकली जंहिंजे नाले सां मकली आहे इन जो इहो मक़ाम इहा उन वक़्त जी सिंधियाणी आहे 4,500 साल अॻु जी माई साहब। पोइ झली कीअं ख़बर पई त हिन जी मंज़िल केतिरी आहे? अल्लाह सी पंहिंजे बाननि खे ज़ाहिर कंदो आहे, लिकण जी कोशिशि कंदा आहिनि पर रब उन्हनि खे ज़ाहिर करे छॾींदो। मुजादी दोस्तों माई मकली जो मुड़स घर वारो वो भी संभरियो तो मां वञा काबे जी ज़ियारत करे। उन टाइम में शरीफ कोन सिर्फ काबो मके पाक में मके जी सरज़मीन। वो ही माई मकली जो घर वारो जो आयो उन जा रोकड़ किरी विया या निकिरी विया। हाणे पैसा न हुजन वापसी कीअं थे? वो हिकिड़े अल्लाह जे बाने सां अखर वारे सां ॻाल्हि कई साईं हीअं मुंहिंजा पैसा निकिरी विया या किरी पिया मूंखे वञिणो आहे सिंध ठटे वञिणो आहे मुंहिंजी मदद कर। वो खिली पियो कि ठटे जो क्या कि ठटे में त अञा मायूं अहिड़ियूं आहिनि जेके मर्दनि खे लाइ किथे थी पए ठहे। तूं मुंहिंजी मदद जे लाइ आयो आहे चइजे उहे त गुंजूं त बि ठटे में थी न। हिकिड़ी माई रोज़ हिते ईंदी आहे ठटे जी रोज़ अचे थी मखण खणियो अचे कॾहिं माखी खणियो अचे हिते खपाईंदी आहे ऐं तवाफ करे वरी हली वेंदी आहे। तूं वञ हरम में वञी वेही रहो उहा माई बुरके में बंदि हूंदी ॿी शइ कान आणींदी आहे सिंध जो मखण खणी ईंदी आहे कॾहिं सिंध जी माखी आणींदी आहे कॾहिं मटको भरे ईंदी आहे लस्सीअ जो। अवां वटि लस्सी खे झण त पंहिंजी मशहूर आहे। मिठाई जा फरमाईंदो आहे त झण पियल झंगल रहन मुंहिंजा मारू चार नमाल उथी रोज़ रसूल जी वो सांगी कन संभाल अहिड़ा जमी जा हाल
से मूर नथा विसरन मूं सुभान अल्लाह मूंखे यादि आहे ऐं पंहिंजे मुंहिंजे ॾिसण में हीअ ॻाल्हि 28-29 साल अॻु हेॾा पंहिंजे ॻोठ में आयुसि पोइ मूंखे कंहिं मरीज़ जे दम करण जे लाइ प्रोग्राम त पंहिंजे मस्जिद में थींदा ये तकरीबन 28-29 साल अॻु जी ॻाल्हि पोइ जॾहिं उन ॻोठ अंदरि आयुसि त मूं ईअं सम्झो त आउं पंहिंजे ॻोठ में देरियूं बकरियूं गऊं ॿधियूं पयूं बिल्कुलु अहिड़ो निज़ाम जो कराची में मूंखे सम्झ में न पियो मुंहिंजो कराची आउं पाराड़ी जे ॻोठ में हिते इहो निज़ाम मूंखे यादि आहे बकरियूं ॿधियूं पयूं गऊं ॿधियूं पयूं देरियूं कटा इहो मूंखे यादि आहे अॼु खां 28-29 साल अॻु जी ॻाल्हि मिटाई साहब उन मंदर खे ॻायो झण मुझा मारू चारन माल उथी रोज रसूल जी हो सांगी कर संभाल एड़ा जनी जा हाल से कदे झण कदे मखण कदे माखी खणी वेंदी उन अल्लाह वारे चयो मुजो नालो मता बुधाई उहा माई ये शयूं खणी दी खपाए तवाफ करे निकरे उनके मिनत कजे त मूंखे अल्लाह ताला छते पहुचा ही आयो हरम में अची वेही रहियो मायूं त अॼु बि ईंदियूं जेके हाजी उमिरि वारा विया हूंदा उन ॾिसूं टोटूं तस्बियूं रस्तनि ते खणी वेठियूं हूंदा आहिनि पोइ पुलिस वरी भॼन वरी अचनि इहो सिलसिलो अॼु बि माईअ जे मके में मदीने मायूं कई पे आयूं के सूट खणियूं आयूं के छा खणियूं आयूं पर हीअ जो माई आई मथे ते माटी अची रखी बस अरब वरी आ किलो अधु किलो खणी माटी खाली थी वई माई वरी तवाफ विन समझो किया माटी तवाफ करे ॿाहिर निकती त हिन वञी माई जे साम्हूं चयो माई साहबा अल्लाह जो वास्तो चई मां ठठे जो आया मूंखे ठठे पया माई चयो ॿाहिर त पोइ तोखे मोकिलिया ही उतां ॿाहिर निकिता हरम खां माई चयो त पंहिंजूं अखियूं बंदि कर इन्ही माई मोकिली चई अखियूं बंदि कर हिन अखियूं बंदि कयूं थोड़ी देर कान गुज़री चयाई अखियूं खोल जिए जो अखियूं खोलियाई त पाण मकली खां हेठ लहूं था जेको रस्तो ठठे जे ला हेॾा मथे जेको जबल आ हे ॾिसे त मां उन जबल ते अची लथो हाणे माई माई जई रब तोखे या ताक़त ॾिनी आ उन जो वास्तो ॿुधा केड़ी कौम जी आई खोसियाणी आई पमर आई जट आई केर आई मेमना आई छाई केड़ी कौम सा केड़ो तुजो कबीलो गोठा माई के अल्लाह जो वास्तो नहीं माई बंद बुरके में बुरको जो हटाई ते ही पर एतरी माई लिक कई जो घर में मुर्सखिब खबर कानी तो मुझे घर वाली की बंद मिठाई साहब इनन जे ला फरमायो फरमाए तो सभे सुहागणियूं सभिन विचन हार पसण खातर पुनल जे सभिनन कया सिंगार पर ढोल तनी जे धार हेठायूं हलन जे सभे सुहागणियूं सभिन गिचन हस पसण खातर पुनल जे सभिनन कया वस पर ढोल उन्हन जे गस हेठायूं हलन जे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह 4,500 साल पुरानी माई मुझा प्यारा दोस्तों अज भी तमाम माई साहबा जी कब्र ते वेंदो
तो उते बाकायदा लिखल 4,500 आऊं कुछ वर्ष अॻु में वियो त मूं लिखियो पोइ हाणे वरी वधंदा वेंदा पर तक़रीबन अंदाज़े 4,500 साल पुराणो। प्यारा मुसलमान भाइरो मूं अर्ज़ पे कयो त हिकु हिंद ॿियो आहे सिंध। हिंद नूह अलैहिस्सलाम जो पोटो आहे ऐं सिंध भी नूह अलैहिस्सलाम जे पोटे जो नालो आहे। हिंद ऐं सिंध ॿई इब्रानी ज़बान जा लफ़्ज़। सिंध जी बि तव्हांखे माना कोन मिलंदी, हिंद जी बि माना कान मिलंदी, छो त इहे अरबी लफ़्ज़ न आहिनि, इहे आहिनि पंहिंजो इब्रानी ज़बान। सिंध ऐं हिंद इहे ॿई भाइर हुआ। पोइ हिकु ही इलाइक़ो संभालियो, ॿियो वरी हिंद संभालियो, होॾां वॾे भाउ उन पासे। उन दौर में न पाकिस्तान हुयो न हिंदुस्तान हुयो, रण कच्छ सिंध जी सरज़मीन। रण कच्छ अॼु बि उते सिंधी घणो आबाद, पर दहली जा कुछ अहिड़ा इलाइक़ा आहिनि। मूंसां हिकिड़ो दोस्त ॻाल्हि कई त 4 रेडियो स्टेशन दहली वारे एतिरो उते सिंधी अञा बि आबाद। ऐं कच्छ सॼो सिंध जो ऐं हेॾां मुल्तान शरीफ़। तव्हां अॻु में जी जग्राफी जे करे पढ़ी ॾिसो किताबनि में त सिंध मुल्तान में ऐं मुल्तान वारे बुजुर्ग गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तानी जा अॼु बि जेतिरा सिंध में मुरीद उते कोन्हे। सिंध में हुयो मुल्तान शरीफ़ ऐं हेॾां बलोचिस्तान में लस मेलो बि सिंध में हो। ज़िलो लस मेलो सभु सिंधी ॻाल्हाइनि था, उहे सॼो सिंध में हो। वञी केज ताईं खुशदार ताईं वञी बाडर सिंध जा इहो सॼो इलाइक़ो सिंध में हो। रण कच्छ भी सिंध में हुयो। त मूं पे अर्ज़ कयो अल्लाह जो पहिरियों नबी आदम अलैहिस्सलाम सिंध जी सरज़मीन ते आयो ऐं ख़ुदा जी सिंध वारी सरज़मीन खे ख़ुदा जे पहिरें नबीअ जे क़दमनि खे चुमण जो मौक़ो मिलियो। हाणे यकीनन ॻाल्हि सम्झ में अची ऐं सिंध खे सिर्फ इहो हिकिड़ो शर्फ हासिल कोन्हे सिंध खे त आदम अलैहिस्सलाम आयो न, सिंध खे कई शर्फ हासिल। सिंध जी सरज़मीन दुआऊं वॾी दुआ त मुंहिंजे सोने भिटाई घोटे फरमाए तो साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सुभान अल्लाह। मिठाई घोट रहमतुल्लाह अलैह जो मुझे हबीब जो लाडलो टाइम कोने छो तो मौजू वरी ॿिए पासे हलियो वेंदो कॾहिं वरी मौक़ो मिलियो त ॿुधाए मिठाई साहब जी मंज़िल छा। दोस्तो शाह साहब जहिड़े जवान अॻ में रब सिंध ते सदन सुकार ऐं सिंध तव्हां यकीन कयो अरब में पेट्रोल आहिनि ॿियनि में वॾियूं ॻाल्हियूं, पर सिंध में तव्हां जेकॾहिं गौर कंदो हर नेमत खां ख़ुदा माला माल कयो आहे, पर दुआ कयो कि हुक्मरान सही मिलनि त सिंध सोन जी चिड़िया सोन जी झिरकणी सोनी सोना माला माला हर मौसम खां हर फल फ्रूट खां अल्लाह पाक असां जे सिंध सरज़मीन खे माला माल कयो आहे। हिन वक्त जेतिरो गैस जेतिरो पेट्रोल वग़ैरह असां जे सिंध में निकिरे पियो किथे बि न। अल्हम्दुलिल्लाह मदीने गोलाटी पासे निकिरो जेॾां निकिरो त सिंध सॼी माला माल सिर्फ इनखे को अहिड़ो जवान अचे जो खणे। असां वियासीं मुंहिंजो जलसो हो थर में उज ते कोयलो निकितो आहे कोयलो त उन कोयले वारी जाइ ते हिकिड़ो ॻोठो उन में प्रोग्राम हो। पोइ असांजी गाॾी खे तक़रीबन मुंहिंजे ॾिसण में त 4-5 पोस्टनि ते रोकियो गाॾी चेक कनि वरी जेका 4 दीवारी ठहियल आहे उन सॼे खे कोयले खे कोट लॻल आहे वो तक़रीबन
यानी नजर तो यार पार नहीं अंदर छापियो हले कम ना पेरी चौकी पुलिस जिया बी चौकी रेंजर्स जिया उन खां पो आर्मी रखिया मुजा प्यारा दोस्तों पो मु हाजी साहब जो बुधायो हे कारो कोयलो कोने में कारो सोना जो को 56 किलोमीटर में आ ये ना तो 50 किलोमीटर या 10 किलोमीटर यहां पर जो खोसा गोठ जे राजी में ना 90 किलोमीटर में खुदा पाक यो माल सिंध के अता फरमायो अल्लाह एकड़े गाल का कही दे क़यामत ताईं सिंधी खाइन में यो माल खुदा पर खुदा करे असा के खर्च के असा के नसीब माला माल तो भिटाई जड़ो जवान तो मौला मां अब्दुल्लती वजी दुआ है क़यामत ताईं सिंध के सुका साव सिंध के परेशान न कजे मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो तो अल्हम्दुलिल्लाह सिंध माला माला दुआ कयो को एड़ो जवान अचे जो सिंध के सुधारे मुझा अजीज दोस्तों बे नंबर में कुरान पाक जो पेरियो तर्जुमो सिंधी कुरान जो सिंधी बोली में जो या सिंध वा सरजमीन जो साहबा किराम फरमान था अल्लाह जा महबूब दुआऊं घुरंदा कदे हथ खणदा ऐ अल्लाह यमन ते बरकतूं वसा यमन वारन खे आबाद कर शाम में बरकतूं रहमतूं अता कर शाम वारा आबाद कर पर कदे कदे महबूब दुआ घुरंदा नालो कोन खणदा मुरकंदा ऐ दुआ घुरंदा असा कयो सी असा जा आका अवा पियन मुल्कन जा नाला खणी दुआऊं कंदा आयो पर कदे कदे दुआ घुरंदा आयो मुरकंदा आयो नालो कोन खणंदा आयो या केड़ी दिसा मुझे आका फरमायो यो सिंध जो टुकड़ो आ जिता मुखे पंहिंजे आशिकन जी खुशबू ईंदी आहे जेतरी सलाह अरे मदीने मक्के जी गाल कोने होते तो लख हजारों जमा था पर जेतरी सलाह सगोरी सिंध में पड़ी जेतरो इश्क मोहब्बत मुझे आका सिंध में आ एतरे कदर जो ते के सिंधी तो पहला ओ हेडा ये मेहराब वाली टोपी हेडा पे दोस्त के नजर अचे ये मेहराब वाली जगह टोपी है ना ये सच्ची दुनिया में के हेडा आज दावे आने नजर ये पे टोपियो ये दुनिया में कई जीव सकाबत हेडी टोपी ना जे में मेहराब ये मेहराब वाली टोपी ये सिद्ध जी सकाबत सिंध जी सुञाणपा या वाहिद टोपी आ जो सिंधी मानू सलाम सा अल्लाह जे हबीब सा इतनी मोहब्बत करदा हा जो उन मथे जे ताज में मेहराब जी निशानी रखरा साबित कयो त सी पक्का सुभान अल्लाह सुभान एड़ो निशान कई कौम जी टोपी में ना जो को निशान असा जी सिंधी टोपी दोस्तों उन खां अलावा इमाम आली मकाम हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जई वक्त में मुजादी दोस्तों बुजुर्गों करबला के मैदान में आया यजीद शर्त रखा तो यहां तो असा की बेत करे शर्त करो बेत पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम के शर्त रखा इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो उन पंजो यजीद जे फौज जे जनरल तो यहाँ का असा के वठी हलो यजीद सा बराए रास्त दूबदू मुज़ाकरात कयो मन को हल निकरी थी जे इए न था कयो तो मुके वापस छडे दियो तो मदीने हलो न तो मदीने में न था छड़ियो अरब में रह न था जो बियो खोड़ जायो न मां पर खून रेजी न थी पर यजीद जो का गाल न मनी सिर्फ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने हां पंजे साचन पुछो साईं जे यजीद न घुरायो मदीने में न वञण ॾिनो पोइ त पाण वाक़िफ़त कोन आहियूं अॻिते अलाए छा जहान
त इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो फिक्र न कयो जे हिनन राणा न ॾिनो त सिंध हलंदा सिंध हलंदासीं जिते मुंहिंजे नाने जा आशिक़ अॼु बि सिंध में जेतिरी सैयद जी इज़त आहे शायदि किथे हुजे हाणे पर सिंध में असां ॾिठो आहे त चोर धाड़ियल रात जो के माण्हू खे रोकियो पोइ भले जट खोसो हुजे पर सदाई सैयद सिंध जे अंदर ये तारीख़ अॼु बि इज़त मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन फरमायो सिंध में मुंहिंजे नाने जा आशिक़ था रहनि हिते हली आबाद साईं बि सिंध जे सरज़मीन खे पसंदि कंदा हुन खां अलावा